ॿिए पासे राधण मां ख़बर ॾींदासीं जिते पुलिस कार्रवाई कई आहे। हिक जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो जॾहिं त धमाकेदार मादो हथकरण जी पुलिस दावा कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे मुज़फ़र गोरड़। जी मुज़फ़र, अपडेट कजो। जी, थड़ी मोहब्बत पुलिस गश्त दौरान बोथरो रोड तां ॻोठ दानी जे रहवासी माशूक चांडियो खे गिरफ़्तार करे संदसि वटां धमाकेदार मादो हथकरण जी दावा कई आहे। थड़ी मोहब्बत पुलिस जो चवणु आहे त हू गश्त ते हुई त हिक शकी माण्हू खे गिरफ़्तार कयो वियो जंहिं वटां हैंड ग्रेनेड बरामद थियो आहे। पुलिस पारां ॿुधायो पियो वञे त जेको गिरफ़्तार थियल आहे कंहिं सरकारी बिल्डिंग खे निशानो बनाइण लाइ वञी रहियो हुयो त पुलिस हुनखे गिरफ़्तार कयो आहे। हिक सवाल जे जवाब में पुलिस ॿुधायो त अञा ताईं जांच हले पई। उहो पतो पइजी न सघियो आहे त ही कंहिं दहशतगर्द तंज़ीम सां वास्तो रखे थो या इहा कार्रवाई पाण वाधो करे रहियो हो। जी मुज़फ़र गोरड़, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।